بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. أجوك آداب النبوية 15 नंबर आहे त इन अॼोको जेको हलक़ा आहे उहो उन मां आहे त इंसान शिकायत घणी न करे, इंसान शिकायत न घणी करे। छो जो ॾिसूं था न असीं यारनि दोस्तनि सां पंहिंजे माशरे में उथ वेहमी त माण्हू ॾाढी रुॻो शिकायत, ख़ासतन असांजे मुल्क में ओॾे जिथे बि कंहिंसां मिलंदासीं न त रुॻो दाहूं दाहूं हूंदियूं ऐं अलाह जो शुक्र जा सब्र जी त का ॻाल्हि ई कान्हे। हा, के आहिनि माण्हू जो चवनि था अलाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, भला हाल हले बि थो या जहान हले बि थो। बाक़ी जेके घणा आहिनि घणा रुॻो शिकायत। हाणे इहा असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां अॻु में अलाह ताला क़ुर में असांखे इन खां झले छॾियो आहे, शिकायत खां। ऐं जीअं त असां क़ससुल अंबिया में ॿुधो त इब्राहिम अलैहिस्सलाम बि पंहिंजे पुट इस्माइल जे मके ॾिसणु ईंदो हो त उनजे घर वारी उनखे मिलंदी हुई त उन खां पुछंदो हो त कैफ़ हालुकुम, उन खां पुछंदो तव्हांजो हाल अहिवाल कीअं आहे, त हू चवंदी हुई त फशकत हाल आहे, त बसि बुख आहे, गर्मी आहे, का शइ कान्हे, जेको शिकार कॾहिं थिए थो त खाऊं था, जीअं न त वेठा आहियूं, ईअं शिकायत कई। त इब्राहिम अलैहिस्सलाम नबी हो ऐं उनजो पुट बि इस्माइल नबी हो। त उन औरत खे चयो त मां वञा थो, जे तुंहिंजो मुड़ुसु जिन अचे न उनखे इस्माइल खे चइजां त गय्यरी अतबत बाबिक, पंहिंजे घर जी दर वारी जेकी चावठ आहे इहा मटाए छॾ। त हू जिन आयो इस्माइल अलैहिस्सलाम उनखे पंहिंजी ॼण की पीउ जी ख़ुशबू आई त हिते मुंहिंजो को पीउ आयो आहे छा। त उन खां पुछईं अजा अन अहद, केरु आयो छा मुंहिंजे आणो ॾे। त हुन चयोसि हा, हिकिड़ो पोड़ो माण्हू अची ॾाढी वॾी हुअसि, उन पुछियो तुंहिंजो ऐं हाल अहिवाल पुछईं। चई पोइ छा चईसि? चई ॿुधायोमांसि असांजो हाल जेको आहे, असां वटि का शइ कान्हे, ग़रीब ऐं हीअं गुरबत आहे। चई पोइ तोखे छा चईं? चई त हुन चयोसि गय्यर अतबत बाबिक, पंहिंजी चावठ जी काठी मटाए छॾ। चई इन्नहु अबी व अमरनी बि तलाक़िक, मुंहिंजो पीउ आहे ऐं मूंखे हुकुम कयो अथसि तोखे तलाक ॾियां, इल्हक़ी बअहलिक, पहुच पंहिंजे माइटनि ॾे। सो उनखे तलाक ॾेई छॾी। वरी ॿियो दफ़ो बि आयो, वरी टियों दफ़ो उन जेके औरत, टीं औरत, ॿियो दफ़ो बि आयो त साॻी हालत, वरी उनजी बि तलाक थी वई औरत जी। टियों दफ़ो जॾहिं आयो त उन औरत, उहा सबूर औरत हुई, साबरीन औरत हुई। उन खां पुछईं त तव्हां मा हालुकुम, क़ालत अल्हम्दुलिल्लाह नअकुलुल लहम, अल्हम्दुलिल्लाह असीं गोश्त था खाऊं। त हुनखे चयईं त जे तुंहिंजो मुड़ुसु आयो त अचे त चइजांसि त सबित अतबत बाबिक, पंहिंजे चावठ खे मज़बूत कजांइ घर खे। त हुन इस्माइल जिन आयो त हुनखे ॿुधाईं, चई हा उहो अमरनी अन उमसिकिक, मूंखे हुकुम कयईं त हाणे तोखे रखां। सो इहो मक़सदु आहे त इंसान ज़रूरी पंहिंजी ज़िंदगी में जे 10 शयूं हूंदियूं त 10 मां भला तोखे 2 त सुठियूं हूंदियूं ज़िंदगी में, त तूं छो 8 जेके आहिनि उहे थो यादि करी। ऐं सुठी जेके शइ के अलाह साईं तोखे सिहत ॾिनी आहे, औलाद ॾिनो आहे, आफ़ियत ॾिनो आहे, या घर ॾिनो आहे, या गाॾी ॾिनी आहे, या बीमारी बड़ी खां बचा पिया हो, या का न का शइ त हूंदी। इंसान जे केॾीमहिल बि केरु पुछे त माण्हू पहिरियां असांखे अलाह जो हुकुम आहे त जेके अलाह जी नेमत असां वटि आहे उहा यादि कयूं, उन जो शुक्र कयूं। इन जो हुकुम किथे आहे असांखे? अलाह ताला क़ुर में चए थो, सूरत दुहा 3 पारो, त अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस। अलाह साईं चए थो त अलाह जी नेमत जेकी आहे तो वटि उहो ॿुधा, ॻाल्हाए माण्हुनि खे, चओ त मूंखे हीअ शइ अलाह साईं ॾिनी आहे, मूंखे सिहत ॾिनी आहे, मूंखे घरवारी आहे, मूंखे औलाद आहे, सभु शइ ॿुधाए। इहा आहे अलाह जो हुकुम। ऐं छो असांखे उन सब्र करिणो आहे ॿियनि शयुनि ते? छो जो हीअ ज़िंदगी आहे, ज़िंदगी हिकिड़ो जेल आहे। दुनिया सिजनुल मुमिन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त दुनिया जेकी आहे जेल आहे मुस्लमान जे लाइ, उहो जन्नतुल काफ़िर। असां काफ़िर जे लाइ अलाह साईं चए थो दुनिया जन्नत आहे बिनिस्बत आख़िरत जे लाइ। छो जो असीं हींअर त हिते ॾुखियाई त ज़रूरु हूंदी। ऐं वधि में वधि ॾिसंदव त असां जेके माशरे में ॾिसंदा माण्हू रोज़ी खां था शिकायत कनि, रोज़ी खां। हाणे अलाह ताला असां जे क़ुर पढ़ूं ऐं सम्झूं त अलाह साईं क़ुर में असांखे चए थो वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम वमा तुअदून। अलाह साईं चए थो तव्हांजो रिज़्क़ जेको आहे आसमान में आहे, ऐं उहो लिखी छॾियो फ़रब्बिस समाइ वल अर्द इन्नहु लहक़ मिथल मा अन्नकुम तंतिक़ून। अलाह साईं चए थो त तव्हांजी रोज़ी मूं वटि लिखी पई आहे, जीअं इहा तव्हांखे पक आहे न त तव्हांजी ज़ुबान ॻाल्हाए थी, इहा तव्हांखे इहो कसम अलाह साईं खणे थो त
त असांखे ॿुधाए थो अलाह खे कसम खणण जी ज़रूरत कान्हे, पर असांखे वरी बि कसम खणी ॿुधाए थो तव्हांजी रोज़ी लिखी पई आहे मूं वटि, जीअं तव्हां ॻाल्हायो था न एतिरो तव्हां यकीन रखो त तव्हांजी रोज़ी मूं वटि लिखी पई आहे। हाणे जेकी रोज़ी लिखी पई आहे मालिक लिखी आहे, हाणे असीं अलाह जी शिकायत कीअं कयूं? तूं केतिरो बि शिकायत कंदे त अलाह साईं उहो राज़ी तो ते कोन्ह थींदो, हथई तो ते यानी इहो कावड़ कंदो, अलाह ताला कावड़ कंदो तो थिए। तंहिंजे करे इंसान, असांखे नबी करीम जो हुकुम आहे त इंसान हर शिकायत अलाह ॾे मथे करे, निमाज़ में ऐं सजदे में ऐं राति जो तहजुद में उथी अलाह खे चयो अलाह साईं लूणु कोन्हे, मानी कान्हे, अटो कोन्हे, दाल कान्हे, जेको चवणो थिए नबी करीम चए थो हत शाअतु नहल नअली अहदिकुम, चैंपल छिजी थो पए थो, अलाह खे तूं शिकायत करे, अलाह खां घुर, अलाह खे ॿुधा, इन में को हर्ज कोन्हे। ऐं जेको इहो असां दुनिया में ॾिठो आहे, जेको अलाह ॾे शिकायतूं मोकिले थो उन्हनि जो हल मसाला हल थियनि था, जेके माण्हुनि ॾे मोकिले थो उहे हथ ई वधंदियूं थी वञनि, छो जो अलाह नाराज़ थो थिए इन शइ ते। तूं जेके माण्हुनि खे ॿिनि खे टिनि खे वेही जेको ॿुधंदी चयो यार मां ग़रीब आहियां, हीअं हीअं हीअं, शुकुरु कोन थो करी। हा ॾिस ॿुधाइणो हाल सही आहे, पर माण्हू उन सां शुकुरु गुॾाए छॾे, यानी चयो अल्हम्दुलिल्लाह मूंखे सिहत आफ़ियत आहे, अल्हम्दुलिल्लाह मूंखे घरु पंहिंजो आहे, पर कुझु तंगी आहे रोज़ी में, अलाह साईं ॾींदो, अलाह साईं ॾींदो, अलाह वॾो आहे, ॿियनि खे बि ॾिए थो। ईअं माण्हू अहिड़े तरीक़े सां जीअं अलाह नाराज़ न थिए असां ते ऐं अॻियां बि सम्झी वञे हाल। बाक़ी जे तूं इंसान खे सिर्फ़ु चवंदे यार मरी वियासीं, कुझु कोन्हे, बसि छा कयूं, केॾे वञूं, हालत अहिड़ी आहे अहिड़ी, ईअं ॼण की तूं ख़ालिक खे मख़लूक खे ख़ालिक जी शिकायत थो ॾिए, मख़लूक खे ख़ालिक जी शिकायत थो ॾिए। हाणे इंसान खे शिकायत हुजे कंहिंजी शिकायत, मालिक ऐं ख़ालिक जी, सो अलाह साईं नाराज़ थींदो न इन शइ ते। सो इंसान सिखे, पंहिंजी ज़ुबान खे हिराए, पंहिंजी उथण वेहण खे अदब सां सेखारे छॾे त अलाह सां अदब सां हूंदासीं त अलाह साईं राज़ी थींदो। इंसान जेको माण्हू अॻियां बि हुआ, हींअर किथे, हींअर जेके क़बरुनि में सुता पिया उन्हनि खे उथारे पुछंदे न सभई शिकायत कंदे त असां दुनिया में अहिड़ा हुआसीं, सभिनि जा को कमु खुटल, हा को बि पूरा कमु करे कोन वियो, को चवंदो मूं घरु कोन ठाहियो, को हीअं, पर ॾिस हींअर अॻिते विया आहिनि, हाणे छा में सोच अथनि त असीं इबादत घटि कई, असीं तस्बीह पढ़ो आहे, क़ुर पढ़ो आहे, निमाज़ पढ़ो आहे, हज कयूं आहे, उमरा कयूं आहे, इहा उन्हनि जी वॾी कमी आहे। हाणे शैतान असांखे जॾहिं मन बुर ॻाल्हाइणु चाहींदो त छा कंदो, तोखे रोज़ी जी तंगी ॿुधाईंदो, पुटु चवणु कोन थो करे, हीअ फलाणो तोखे हीअं थो चए, छो जो इबादत मेन शइ जेकी अलाह साईं असांखे पैदा कयो आहे त उन खां असांखे परे थो करणु चाहे। सो अलाह ताला असांखे तव्हांखे सही रस्ते ते आणे। वल्लाहु आलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।